घोटकी थाणो ऐं सेक्शन पुलिस जी कार्रवाई 1 महीनो अॻु तालका अस्पताल ॿाहिरां दयानंद कुमार जे मेडिकल स्टोर तां फुरकियल लखें रुपयनि जी रक़म हथ करे मालिक हवाले करे छॾी आहे। एसएसपी घोटकी डॉक्टर सुमेर नूरचंदा जी हिदायतुनि ते घोटकी पुलिस जो ॾोहारे अंसरनि ख़िलाफ़ क्रैकडाउन जारी। एसएचओ थाणो ऐं सेक्शन इंस्पेक्टर अख्तर अली अबड़ो पंहिंजी टीम सिटी इंचार्ज नवीद कोलाची, न्याज़ चन्ना, अलाबख्श जसकाणी, अल्ताफ़ चन्ना सां गॾु ॻुझी इतला ते हिकु घर ते छापो हणी दयानंद कुमार जी मेडिकल स्टोर तां फुरकियल 3.5 लख रुपया हथ करे वरिता। इन सिलसिले में एसएचओ अख्तर अली अबड़ो जो चवणु हो त जवाबदार घर छॾे फरार थी विया आहिनि, जिन जी गिरफ़्तारी लाइ पुलिस मुख़्तलिफ़ हंधनि ते छापा हणी रही आहे। जवाबदारनि खे जल्द गिरफ़्तार कयो वेंदो। इन मौक़े ते मेडिकल स्टोर मालिक दयानंद कुमार ऐं शहरी इतिहाद जे अॻवान लाला केसर जमा पठाण ऐं ॿियनि पुलिस स्टेशन पहुची एसएचओ अख्तर अली अबड़ो ऐं संदसि टीम खे गुलनि जा हार पाराया। फुरकियल रक़म वापसि कराइण ते शुक्रियो अदा कयो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।